सोनिया मुझे खणी वियो अकबर बिरोई मुझे ते खणी वियो लाड़काणी मुझे उते रखी। हाँ मूं ते जाम उन जुल्म कया पंहिंजे दिल सां कया। उनजे पीउ भी मूंखे जुल्म कया, उनजे भाउ भी मूं ते जुल्म कया, पाण भी मूं ते जुल्म कयो। उन खां पोइ जेॾी महिल बि आउं चवां पंहिंजे माइटनि ॾे वेंदीसां कंदीसां, चवंदो 5 लख ॾे त तोखे ॾियां न त मां तोखे खपाईंदोसां। 5 लख ॾे ईअं कंदो कंदे नेठि आख़िरी मां बेज़ार थी वई। ॾाढो मज़दूरी कयो, धंधो कयो उनजे घर में, ऐं बेज़ार थी आउं पंहिंजे भाउ खे पंहिंजे अम्मा खे फ़ोन कयो, उहो मूंखे खणी आया आहिनि। ऐं आउं निकाह बि कयो, उनजे गॾु ख़ुशि कोन हुअसि, न को पंहिंजी ख़ुशी सां निकाह कयो आहे। हिकिड़ो मुंहिंजी भेण जो मुड़ुसु आहे, वागो नालो आहे उनजो। हाणे सॼो इंतज़ाम उन ते खणी कल्ह उनजे घर ते आयो, हमलो कयो, उनजे ॿारनि ते हमलो कयो, उनजी धीउ ते हमलो कयो। पोइ कल्ह पंहिंजा घर छॾे हली विया आहिनि। पोइ असांजे घर शहर शहदादपुर में हुते वियो आहे, हुते वञी असांजे घर ते हमलो कयो, मुंहिंजे नंढे भाउ ते। भेण जा ॿार हुआ, हू खणी वियो भेण जा ॿार, ऐं भाउ वारे खे ॾाढा धमकियूं ॾेई विया। उनजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो अकबर आहे। अकबर बिरोई आहे। 3-4 ॿिया बि गॾु आहिनि उनजे। उनखे खणी पियो हले, रेवालो खणी पियो हले, मुंहिंजे सहुरनि तक पियो अचे। हाँ मुंहिंजे सहुरनि तक पियो अचे। मुंहिंजो भाउ बि मुंहिंजे गॾु शामिल हुओ इन ॻाल्हि।